अस्सलाम वालेकुम। हमारे साथ शाइन टीवी न्यूज़ खबरदार हूँ यार डटमू रियाज अली पिताफी की रिपोर्ट ईद के हवाले से समझो। शाइन टीवी न्यूज़ असी इन वक्त मौजूद आहियूं यारोलुंड में जेको आहे ईद के हवाले से असी यारोलुंड शहरन खां पंहिंजा वीचार ॿुधंदासीं। इन वक्त मौजूद आहियूं असी हिकिड़ो रेड़ी वारो आहे उन खां पंहिंजा जेका वीचार ॿुधंदासीं। नालो मुंहिंजो हबीबुल्ला, ईद के हवाले से महंगाई जेका आहे तमामु वॾे पैमाने ते आहे, तव्हांजी ईद कीअं गुज़री? ईद महंगाई के हिसाब से उस्ताद वॾी महंगाई थी वई आहे। गरीब गुरबे जे लाइ सामान जो महांगो आहे। अच्छा न ईद जो हाणे ईद अवांजी कीअं गुज़री? ईद हाणे मजबूरी से गुज़री, वो ख़र्च ॾिसे तो पाण महंगाई के हिसाब से। अच्छा असी ख़रीदारी मरकज़ आहे जेको शॉप आहे उन ते मौजूद आहियूं। जेको शॉप हलंदड़ आहे उनखां जेको आहे नालो पुछंदासीं। नालो छा? नालो श्रीचंद। श्रीचंद, ईद के हवाले से तव्हां छा चवणु चाहींदव? ख़रीदारी के हिसाब सां कीअं? हिन साल काई ख़रीदारी कोन्हे। हिन साल ख़रीदारी न आहे। हिकु त बरसाति आहे, ॿियो पैसे जी महांगाई, शहबाज शरीफ़ जी महांगाई जी लपेट में आयल हूं। अच्छा, महंगाई के हवाले से हिन वक्त जेका आहे तव्हां में जेको आहे ख़रीदारी में तमामु वॾो इज़ाफ़ो थियो। ख़रीदारी काई कोन्हे। चुप करे खामंदा त मुंहिंजे दुकान ते त तव्हांखे बीहण जी जाइ न मिलंदी हुई। अच्छा तव्हांजे चैनल वारा माण्हू बीठा आहिनि। अच्छा ॿियो गिराक आहे उनखां जेको आहे त पुछूं था वीचार। नालो त? शाबान अली। शाबान अली, ईद के हवाले से छा चवणु चाहींदव? महंगाई आहे? सही महंगाई ॾाढी आहे। पर महंगाई ॾाढी वॻो ई नथा वठी सघूं। सेठ कावड़िया वेठा आहिनि, छॾनि ई कोन था, रुपयो नथा छॾनि। अच्छा, सेठ कावड़ा वेठा आहिनि, महंगाई ॾाढी आहे। दुकान ते नथा चढ़णु ॾियणु में कपिड़े वारे दुकान ते हिते जेको आहे दुकान मालिक आहे उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। छा नालो आहे? साईं चांदूराम। चांदूराम, हिन वक्त ईद के हवाले से तव्हांजे असीं तव्हां खां पुछणु चाहींदासीं त गिराकी जेका आहे उन वटि गिराक ख़रीदारी केतिरी थिए थी? साईं हिन टाइम जेका ख़रीदारी आहे उहा सफ़ा घटि आहे। जो महांगाई जो वक़्तु बि लॻो पियो आहे ऐं जेको आहे कोई कपिड़ा बि नथो वठी सघे, खाइण पीअण शयूं बि नथो वठी सघे। हुकूमत जेको आहे माण्हुनि जो जीअं जंजाल करे छॾियो आहे। अच्छा, जेके ईदियूं गुज़री वियूं आहिनि उन्हनि खां जेका आहे त हीअ ईद जेका आहे त मतिलबु ख़रीदारी घटि थिए थी हली। हिनमें सफ़ा ख़रीदारी थी बि न आहे। जो पैसो न आहे माण्हू वटि जो माना कपिड़ो वठी सघे, को सौदो वठी सघे, खाइण पीअण जी का शइ वठी सघे। हिकिड़े टेलर मास्टर सां असीं जेका आहे मुखातिब आहियूं ऐं उनखां वीचार ॿुधंदासीं। अस्सलाम वालेकुम साईं। साईं वालेकुम सलाम। साईं नालो तव्हांजो? गुलाम हुसैन लुंड। गुलाम हुसैन लुंड, हाणे तव्हां जेको आहे ईद जे हवाले सां छा चवणु चाहींदव त ख़रीदारी जे हिसाब सां? जीअं हाणे कपिड़नि तव्हां वटि जेके ग्राहक तव्हांजा कपिड़ा ख़रीद करे अचनि था कपिड़ा ठाराइण, हाणे हिन वक़्तु जेको आहे त तव्हां वटि घणा ग्राहक आहिनि? अॻे साईं तमामु जेको आहे त उरूज हूंदो हो। हाणे जेको आहे तमामु असां हिन टाइम परेशान वधा आहियूं ऐं उन खां बावजूदु महांगाई वधी वई आहे हद खां वधीक। ऐं अॻे असां राति ॾींहुं कमु कंदा हुआसीं त बि पूरा कोन पवंदा हुआसीं। हाणे जेको आहे टेम्परेरी कमु कयूं था, ॿ टे जोड़ा ठाहियूं था। अॻे असां 7 8 डेली ठाहींदा हुआसीं, पूरा कोन पवंदा हुआसीं। हाणे जेको माना जेको उरूज आहे न, महांगाई जी सफ़ा तमामु घणी आहे ऐं ग़रीबत इंसानु नथो पुॼी सघे। ऐं यार इन टाइम 500 रुपया सिलाई वॾी अहम लॻो पियो आहे ऐं उन खां बावजूदु ऐं ग़रीब 500 रुपया अटो लॻो पियो आहे, कणक इहो गिहु लॻो पियो आहे। हाणे गिहु वठणु या असांखे सिलाई कराइनि। अच्छा, मतिलबु त गुरबत जेका आहे त तमामु ॾाढी आहे। सही इहा जेकी आहे न महांगाई, वाक़ई गुरबत तमामु जेको आहे त इंसानु मरी वेंदो, ख़ुदकशी करण में अची वेंदो। मौजूद आहियूं मिठाई जे दुकान ते। मिठाई जे दुकान मालिक खां पुछा कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो छा आहे साईं? वकार दायो साईं। वकार दायो, हिन वक़्तु जेको आहे त तव्हां ईद जे हवाले सां छा चवणु चाहींदव त छा पोज़ीशन आहे हिन वक़्तु? जेका जेका ईद आहे इन हवाले सां तव्हां ॿुधायो आहे, जेका अॻिली ईद गुज़री वई उन जे हवाले सां हिन वक़्तु ख़रीदारी तव्हांजी केतिरी थिए? साईं अल्हम्दुलिल्लाह उहा पोज़ीशन आहे जेकी अॻे हिते हुई। अच्छा, उन ईद में माण्हुनि वटि पैसो बि हुयो, लेकिन जॾहिं खां हुकूमत तब्दील थी आहे त उन महांगाई में अरूज थी वियो। हिन वक़्तु आवाम एतिरी परेशान आहे जो हाणे पंहिंजे घर जो सौदो ऐं ईद जो सामान पूरो करे जनरल स्टोरनि ते उहो उनजे लाइ बहितर आहे। मिठाई जो हाल पूरो आहे, पब्लिक अचे कोन थी। उमेद ईद ते बि गॾु थींदा, लेकिन हाणे तव्हां पाण ॾिसो था तव्हांजे मैग जे साम्हूं हर शइ त आवाम नज़र नथी अचे। असां दुकानदार सॼी वेठा आहियूं अलाह जे आसरे, लेकिन महांगाई अरूज ते थी वई आहे। हिन ईद जे हवाले सां पब्लिक जी सर सपोर्ट घटि आहे, पब्लिक माना आई घटि आहे, माना यानी कि ख़रीदारी जो जेको नॉर्मल तादाद रहियो आहे। ऐं अॻी ईद बहितर हुई इन खां, त हिन ईद ते जेके आहे अवामी